रब करीम जी ज़ात बरकत इरशाद फरमायो जे को भी शख्स अल्लाह ताला जी ज़ात बरकत जे रज़ा बंदे जो तलबगार अल्लाह तबारक व तआला इन नूर किताबे मुबीन जी बरकत सां उन के सलामती वारन रस्तन जी हिदायत अता फरमाइंदो सुभान अल्लाह वयुखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन-नूरि बिइज़्निही अल्लाह ताला जी ज़ात बरकत इरशाद फरमायो ऐ रब करीम पंहिंजे फज़ल ऐं बाज सां पंहिंजे मेहरबानी सां इन ये किताब इन नूर जी बरकत सां उन्हनि खे ज़ुल्मतुन मां कढी करे नूर जे तरफ़ आणींदो आहे वयहदीहिम इला सिरातिन मुस्तक़ीम अल्लाह ताला जी ज़ात बरकत इरशाद फरमायो ऐ रब करीम उन्हनि खे सिधी वाट जी हिदायत अता फरमाइंदो ये बशयूं जेके रब करीम जी ज़ात बरकत मोकलियूं दुनिया जहान में अल्लाह ताला जी ज़ात बरकत यो ऐलान फरमायो क़द जाअकुम तहक़ीक़ तवां दे आयूं आहिनि ये बशयूं एक नूर ऐं ॿियो रोशन किताब हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती नूर मां मुराद केरा है किताबे मुबीन तवां सवलो समझी वञो था किताबे मुबीन कुरान करीम आहे पर नूर मां मुराद छा आहे चूंकि हिन जाइ ते अतफ थियल आहे ग्रामर ॼाणींदड़ ॼाणींदा आहिनि त मातूफ़ ऐं मातूफ़ जे विच में मुग़ायरत हूंदी आहे किताब ॿी शइ आहे नूर ॿी शइ आहे हिन नूर मां मुराद छा आहे अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो सौट हजरत अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा जंहिंखे मुफस्सिरन सगोरन जो सरदार कोठियो वेंदो आहे इब्न अब्बास साईं मुफस्सिरन जो सरदार इन जे करे त हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे लाइ दुआ घुरी हुई अल्लाहुम्मा अल्लिमहुल किताब व तवील ऐ करीम रब इब्न अब्बास खे कुरान करीम जी समझ अता फरमा तवील जो इल्म अता फरमाए इब्न अब्बास खे वो हजरत अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला इन नूर जे तफसीर में लिखे तो पियो फरमाए तो नूर हुआ मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जाइ ते नूर मां मुराद आमिना जो लाल महबूब मुहम्मद करीम आहे जो सुभान अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती ये बशयूं अल्लाह तबारक व तआला दुनिया जहान में मोकलियूं ऐ मुस्तफा करीम जे इन तशरीफ आवरी खे रब करीम हिनन अल्फाजन सां जिक्र फरमायो त ही नूर तव्हां दे आयो छा थियो नूर तव्हां दे आयो तंजो मतलब आहे ऐं सौसदो वजाहत सां रब करीम फरमायो त मिनल्लाह यो अल्लाह जे तरफां तव्हां दे आया अल्लाह वटां आयो वो नूर हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते गिरामी रब करीम तव्हां दे मोकलियो आहे ऐं अचण जो मकसद आहे त उहो नूर पहिरें कंहिं जाइ ते हुयो हाणे उहो नूर तव्हां जे तरफ़ आयो सुभान अल्लाह महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती
हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़ात बरकात जो अहादीस मुबारका खोड़े ने ते शाहिद आहिन त मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेके हबीब करीम जी ज़ात सां जेके मुतअल्लिक़ ॻाल्हियूं आहिन मुस्तफा करीम जॾहिं ॼावा आहिन महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासआदत खां अॻु में मुस्तफा करीम कंहिं जाइ ते मौजूद हुया नूरानियत में मौजूद हुया अहादीस मुबारका में वो जिक्र मिले तो हाफिज इब्ने कसीर अलैहि रहमह अल बिदाया व निहाया जे अंदर इब्ने अब्बास साईं खाई हुआ रिवायत नक़ल फरमाई आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का पूछा कई वई त अल्लाह जा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हज़रत आदम सोणो जॾहिं वो जन्नत में हुयो अवां उन टाइम ते किथे हुयो सुभान अल्लाह जोर सां जो उन टाइम ते वहां किथे हुयो जॾहिं आदम अलैहिस्सलाम जन्नत में हुयो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं आदम सोणो जन्नत में हुयो मां मोहम्मद करीम जन्नत में उन सां गॾु मौजूद हुयो वरी हबीब करीम फरमायो जॾहिं वो जन्नत मां हेठ लही आयो ज़मीन ते मां मोहम्मद करीम उन सां गॾु ज़मीन ते लही आयो आहियां हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम बेड़े में हुयो मां उन टाइम ते नूह अलैहिस्सलाम सां बेड़े में गॾु सवार हुयो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं इब्राहिम खलीलुल्लाह आड़ा में विधो वियो हुयो उन टाइम ते मां इब्राहिम खलीलुल्लाह सां गॾु मौजूद हुयुसि इस्माइल ज़बीहुल्लाह जे मथां जॾहिं नरम नाज़ुक गले ते छुरी न पई हले उहा छुरी कीअं हले जो मोहम्मद करीम जो नूर उन वटि अमानत हुयो यो नूर अल्लाह ताला जी ज़ात बरकत फरमायो अल्लाह वटा तव्हां ॾे आयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीसूं पाण फरमाईंदा हुया अव्वल मा खलक़ अल्लाहु नूरी सब खां पहिरीं अल्लाह तबारक व तआला मोहम्मद जे नूर खे पैदा कया वो नूर यो सिर्फ असां न पर देवबंदी मकतब फिक्र जे आलिमन बि पंहिंजे किताबनि में इहा ॻाल्हि इहा रिवायत नक़ल कई आहे मौलवी अशरफ अली थानवी पंहिंजे किताब नश्र शरीफ फी ज़िक्र नबील हबीब में इहा हदीस मुबारका नक़ल करे चवे थो त सब खां पहिरीं अल्लाह ताला मोहम्मद करीम जो नूर पैदा कया सुभान अल्लाह जोर सां जो ऐं पोइ वरी हिकिड़ो शेर हिते लिखियो अथसि ॿुधंदव हथ मथे करे जो सुभान अल्लाह चवे तो अव्वल नाम नबी दा गिनिया फजल ते शरफ वधाया के विच पैदाइश अव्वल खल्क़िया पीछे दुनिया आया चवे तो पैदाइश में महबूब करीम सभिनी का पहिरीं आहे दुनिया जान में मुस्तफा करीम आखिर में आयो नबीअन सगोरन का पर पैदाइश में सभिनी का पहिरीं आहे अल्लाह ताला जी ज़ात बरकात मुस्तफा करीम के रहमतुल लिल आलमीन बनायो आहे समूरन जहानन जे लाए हबीब करीम के रब करीम जो रहमत बनायो इन
इनन आलमीन में जेके जेके थी गुजरिया या क़यामत ताईं जेके भी थींदा ज़रूरी आहे त मुस्तफ़ा करीम सब खां पहिरीं दुनिया जहान में हबीब करीम जी ज़ात जो तसव्वुर हुजे मुस्तफ़ा करीम जी नूरानियत या कहीं भी सूरत में मुस्तफ़ा करीम मौजूद हुजे त जीअं सभिनी जे लाइ रहमत बणजे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो इन रहमतुल लिल आलमीन जे लफ्ज़ मजाई इल्तिज़ामन इहा ॻाल्हि लाज़िम थिए थी त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात के रब करीम सभिनी खां पहिरीं पैदा फरमायो तॾहिं त सभिनी खे उन जी रहमत मां फ़ाइदो मिलियो जॾहिं उहा रहमत हुजे ई न त उहे आलमीन वारा उहे अॻियां उन मां फ़ाइदो कीअं वठनि हा इन जो मतिलबु आहे त मुस्तफ़ा उन जे टाइम ते कंहिं बि सूरत में मौजूद हुयो पर हबीब करीम खे दुनिया जहान में बाद में आंदो वियो हाणे उहे हज़ारे साल गुज़री विया ज़मानो गुज़रंदो रहियो तज़किरो अॻियनि में थींदो रहे सुभान अल्लाह चओ इएं न चओ त अॻ में कंहिंखे ख़बर कान हुई क़ुरान करीम में ज़िक्र मौजूद आहे त मुस्तफ़ा करीम अञा दुनिया जहान में आया नाहिन बल्कि को बि नबी अञा कोन आयो हज़रत आदम सोणो भी कोन आयो रब करीम आलम अरवाह में नबियन सगोरन जा रूह मुबारक गड कया अञा को भी नबी सगोरो दुनिया जहान में ना आयो ये कुरान करीम में जिक्र है आलम अरवाह में अल्लाह ताला नबियन सगोरन के गड करे उनन जा रूह मुबारक गड करे अल्लाह ताला जी ज़ात बरकात नबियन खां वायदो वरतो आहे व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा ऐ हबीब करीम ओ ज़मानो याद कर जने अल्लाह ताला नबियन का वायदो वरतो हुयो वो केड़ो वायदो हुयो लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा ऐ नबियो बारक जरूर तवा के किताब दीदुस हिकमत दीदुस तवा दुनिया जहान में रहबर थी विंदो रहनुमा बनजी करे विंदो तवा के किताब मिलंदो नबूवत अता थींदी पर सुमजा अकुम रसूलुन को तवाजे जमाने में कदे भी अगते हलंदे हलंदे एकड़ो अज़मत वारो रसूल ईंदो ओ रसूल जने अची वने ओ रसूल तवाजे पैगंबरी जी तवाजे किताबन जी तस्दीक कंदड़ होंदो त ऐ नबियो वायदो कयो लतुमिनुन बिही व लतंसुरुन वायदो कयो तो वो जने रसूल अची वने त तवा जरूर जरूर उन ते ईमान बयानी दो उन जे दीन जी मदद बि कंदो अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हक चार या अली अल मुर्तज़ा भेद पागा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती अंदाजो लगायो रब करीम नबियन का वायदो वठी करे उन का बाद में दुनिया ते उनन के रवानो फरमायो ऐ इहा गाल ते खत्म कान थिया अगते आयत मुबारका में एडी तो वजाहत आहे जो अकुल हैरान अल्लाह तबारक व तआला फरमायो अक़ररतुम व अख़ज़तुम अला ज़ालिकुम इसरी ऐ नबियो मु तव्हां ते ही गरो बार रखियो सुभान अल्लाह ते जो
मुस्तफा करीम जे शान के रब करीम कीअं थो दुनिया जे आॾो खोले खोले बयान फरमाए। अल्लाह ताला फरमायो त ए नबीओ मूं तव्हां ते ही गरो बार रखियो आहे, छा हिन खे क़बूल कयो आहे, इक़रार कयो आहे। आलू अक़ररना नबी सगोरा कीअं इनकार कंदा, अर्ज़ कनि था त हाओ या रब असांजो इक़रार आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे नबीयनि खां रब करीम वाइदो वरितो आहे, वरी नबीयन इक़रार भी कयो आ। इन खां बाद में त हाणे कंहिं बि शक शुबहे जी का गुंजाइश काने का भी ॻाल्हि रही कान का। पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात महबूब करीम जे शान खे अञा खोले खोले बयान फरमायो आहे। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। महबूब तुंहिंजी अज़मत तां क़ुर्बान एॾो शान रब करीम खोले खोले बयान फरमायो आहे। कयां शल फरमायो तुंहिंजे शान मथा थिया क़ुर्बान नबी घोरिया बार बचा जिंद जाने नबी तुझे शान मथा। जोर सां जो सुभान अल्लाह। है मेराज तोखे जिस्मानी थियो, सारो सैर तोखे सुबहानी थियो, सारो लोग तो कुर्बानी थियो। तोले जुड़िया बई त जहान नबी तुझे शान मथा। हथ मथे करे जो सुभान अल्लाह। बिना पाछे तुझो पाक जिस्म मखी खे न वेहण जो तो ते हुक्म वधी यूसुफ खां तुझो आहे हुस्न ॾिसी हूरूं थियूं हैरान नबी तुझे शान मथा। जोर सां जो सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात नबियन खे फरमायो अव्हां जेकॾहिं इक़रार कयो आहे इन मुंहिंजे करे बार खे तव्हां क़बूल कयो आहे त पोइ काल फशहदू ऐ नबीओ तव्हां हिक ॿिए जे मथां शाहिद थी बीहो। छा थी बीहो? शाहिद थी बीहो। कहिड़ी ज़रूरत हुई ये सब कुछ करण जी? सुभान अल्लाह। का शख्स जी ॻाल्हि कान्हे का। अल्लाह करीम जो वाइदो वठण आहे ऐं अॻियां नबीयन जी जमायत इक़रार करण वरी वरी हिक ॿिए जे मथां शाहिद बीहारण। छा माअज़ल्लाह नबी सगोरा इक़रार करे वरी फिरी वञे ना? कतई कोन। पर इनमा अंदाज़ो इहो तो लगे त रब करीम मुस्तफा करीम जे शान खे केॾो न खोले बयान। अल्लाह ताला फरमायो फशहदू हिक ॿिए जे मथां शाहिद थी बीहो। पर अञा हिते ॻाल्हि ख़त्म कान थी आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो व अना मअकुम मिनश शाहिदीन। रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो ऐ नबीओ अव्हां जॾहिं हिक ॿिए जे मथां शाहिद थी बीठा आहियो हाणे मां रब बि तव्हां सां गॾु शाहिदनि मंझां आहियां।
सुभान अल्लाह। हाणे अंदाज़ो लगायो एडी पक्की गाल थियल एडो पुख्तो वाइदो वरतल उन्हनि नबियनि खां वाइदो वरतो वियो हुयो त उहो रसूल अची वञे त तव्हां उन ते ईमान आणींदो ऐं उन जी मदद बि कंदो। वाइदो इहो हुयो जंहिंजे मथां हेॾा कसम हेॾियूं ॻाल्हियूं थियूं। वाइदो इहो हुयो त उहो महबूब अची वञे त तव्हां उन ते ईमान बि आणींदो उन जी मदद बि कंदो। आलिमनि सगोरनि लिखियो आहे त मदद जो मतिलबु आहे त पंहिंजी शरीयत पंहिंजा कलमा पंहिंजूं ॻाल्हियूं छॾे करे उन महबूब जो कलमो पढ़ी करे उन्हीअ जी शरीयत जी ख़िदमत कंदा। ज़ोर सां जो सुभान अल्लाह। हबीब करीम जा प्यारा उम्मती हाणे जॾहिं एॾी वॾी ॻाल्हि थी त नबीयनि ज़रूर पंहिंजे उम्मत खे ॿुधायो हूंदो या न? एडी गाल पुख्ती करे ऐं बस असां गाल न कयूं त ज़िंदगी ज़रूर के 5-10 उन्हनि जा सहाबी उम्मत जा नबियनि जा वेठल हूंदा। थी सघे थो को 50-100 जो हुजूम बि कंहिं महफ़िल में हुजे। उन्हनि नबियनि सगोरनि पंहिंजे उम्मतुनि खे ऐं दलील अहिड़ा शाहिद मौजूद आहिनि। उन्हनि नबियनि पंहिंजे ज़माने में पंहिंजे उम्मत खे ॿुधायो आहे असां हिकिड़ो वाइदो करे आया आहियूं आलम अरवाह में हिकिड़ो रसूल अचण वारो आहे। जेकॾहिं मुंहिंजे ज़माने में अची वियो पोइ त सभई गॾिजी करे उन्हीअ जे दीन जी ख़िदमत कंदासीं। पर मुंहिंजी प्यारी उम्मत जेकॾहिं उहो रसूल मुंहिंजे ज़माने में न अचे मां हलियो वञा रब करीम जे हुज़ूर में त पोइ प्यारी उम्मत तव्हांखे सभु ॻाल्हियूं छॾे करे उन मुहम्मद करीम जो कलमो पढ़णो पवंदो। हर ज़माने में नबी सगोरे पंहिंजे उम्मत खे इहा ॻाल्हि खोले करे समझाई आहे। एस ताईं जो सैयदना आदम सुहिणो अबुल बशर जेको पहिरों अबो आहे इंसानियत जो उन हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं उन जो विसाल क़रीब थियो आहे पंहिंजे फर्ज़ंद सैयदना शीसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे सॾे करे उनखे कुझु वसीयतूं फरमाए थो। फरमाइश है मुझा प्यारा फर्जंद ऐ अल्लाह जा नबी सगोरा गाल ही आहे मां रब करीम जे हुजूर में वञण वारो आहियां पर वसीयत तोखे थो करे वञा मोहम्मद करीम जो अदब कजा हमेशा उन जो ख्याल रखजा। पुछे तो त क़िबलाओ केरा हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त बाबा ओ असां जे औलाद मां थींदो। वॾी ॻाल्हि हज़रत आदम अलैहिस्सलाम जी बि जेका रिवायत आहे न अल मुस्तदरक में ज़िक्र थियल हज़रत सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु खां त हज़रत आदम सोणे जॾहिं दाणू खाई वरितो हुयो पोइ जन्नत जूं उहे महिरबानियूं सभु मुअत्तल थी वयूं हेठि रही आयो तो उन ये टाइम ते 300 साल गुजरी विया तो बह कबूल न पे समझो था घणा साल 300 साल गुजरी विया रोंदो रहियो दुआऊं घुरंदो रहियो रब्बना ज़लमना अनफुसना व लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। ऐ करीम रब असां पंहिंजे जानिन ते ज़ुल्म कयो जेकॾहिं बख़्शींदे न रहम न फरमाईंदे त असांजो वॾो नुक़सान थी वेंदो। मेहरबानी कर 300 साल गुजरी विया तो बह कबूल न पे थी। तो आखिरकार अल्लाह ताला जी बारगाह में अर्ज कई अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका बिहक़्क़ि मुहम्मदिन इल्ला गफ़रतली
ऐ मुझा रब करीम जे करे हूँ मूंखे माफ़ी नथी मिले त पोइ मां तोखे मुहम्मद करीम जो वसीलो थो पेश कयां। मुहम्मद करीम जे सदके में मुखे माफ कर। अल्लाह ताला जी ज़ात बबरकात इरशाद फरमायो त ऐ आदम सोना तोखे माफ करे छॾियमि तो पंहिंजी माफ़ी घुरिया तोखे त माफ करे छॾियमि पर जेकॾहिं इहो जंहिंजे वसीले सां तो दुआ घुरी आहे माफ़ी घुरी आहे जेकॾहिं अॼु पूरे ज़मीन ऐं आसमान वारनि सभिनी जी जेकॾहिं इन्हीअ जे सदके माफ़ी घुरी हा त सभिनी खे माफ़ करे छॾियां। सुभान अल्लाह। जेकॾहिं तू सभिनी जे लाइ माफ़ी घुरी हा आसमान वारा ज़मीन वारा जेके बि आहिनि इन जे सदके में सभिनी जी माफ़ी घुरी हा त सभिनी खे माफ़ करे छॾियां। अल्लामा अब्दुल रहमान जामी